नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे में सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि पारां पाक आर्मी जी हिमायत में दिफ़ा पाकिस्तान रैली पाकिस्तान ज़िंदाबाद जे नारनि जी गूंज सां ठठो जूं घटियूं ऐं बाज़ारूं जागी उथियूं। इंडिया खे माज़ी जे तजुर्बनि मां सबक़ हासिल करणु घुर्जे। पाकिस्तान क़ौम पुरअमन ज़रूर आहे पर बुज़दिल नाहे। असीं मुल्की बॉर्डर जी रखवालनि पंहिंजी बहादुर फ़ौज ते फ़ख्र था करियूं ऐं दुश्मननि जी ठलियलनि धमकियुनि खां डिॼण वारा न आहियूं। ज़रूरत पई त वतन अज़ीज़ जे लाइ जाननि जा नज़राना पेश करण लाइ बि पोइते न हटंदासीं। अॻुवाण जो रैली खे ख़िताब कंदे चवणो त पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान जी क़ौम पुरअमन क़ौम आहे जेको पंहिंजे वतन जी आर्मी सां गॾु आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।